बहुत सारी बातें हैं, बड़ा दिल उन मफ़हूम पंहिंजे अख़बार जे लिखण जो शौक़ु आहे। ट्रेडिशनल बाबा चापड़ियो नॉट एंड फॉलोअर्स ॿिया फॉलो कयूं स्पीच सुबह साहब तो चऊं था त कुझु न कुझु कजे, चुप चङी न आहे। असां आम माण्हू जीअं ईअं मरी वञूं पोइ असांजो शऊर असांजो ज़मीर असां ते मलामत कंदो। मूंखे शिकारपुर जे अदब ऐं सहाफ़त में 30 सालनि खां मथे थियो आहे, पर अलाह जी महिरबानी आहे कल्ह बि पंधु हुयासीं, अॼु बि पंधु आहियूं, पर ॻाढ़ ऊचो आहे। असां पंहिंजे इख़्तिलाफ़ रखंदा आहियूं, उन इख़्तिलाफ़ रखण जे करे पंहिंजी नौकरियूं बि विञायूं आहिनि, जेलनि में बि विया आहियूं, माण्हुनि जी तनक़ीद बि थींदी आहे। ईअं सम्झो त जीअं साईं सफ़दर जंहिं पंहिंजे मुशाहिदे ऐं तजुर्बे जो ज़िक्र कयो, उन जूं असां बि तजलियूं ॾिठियूं आहिनि, उन जा असां बि जेको आहे सो खंजर खाधा आहिनि। तो अलाह ताला कंदो त अलाह ताला असांखां इहो कमु वठंदो रहंदो। ऐं मां कोशिशि कंदुमि त तव्हां समूरनि दोस्तनि जो साथ ऐं मोहबतूं ऐं तव्हां जेकॾहिं इन सफ़र सां अॻिते वधियो त तव्हांजी ज़िंदगी बि सभिनी जी सफल थी वेंदी। साईं सफ़दर अमीर पौड़ साहब, साईं सैयद नसीम बुखारी साहब, साईं सैयद आरिफ हुसैन शाह साहब ऐं साईं अनवर साहब ऐं ॿिया जेके शागिर्द आहिनि ऐं दोस्त, अस्सलाम वालेकुम। शिकवा ज़ुल्मत शब से तो कहीं बेहतर है, अपने हिस्से की शम्मा जलाते जाओ। मां जो 93 में जेका मैट्रिक कई आहे हिन स्कूल मां ई, ऐं हिते तस्वीरूं आहिनि काफ़ी, उन्हनि में काफ़ी आहिनि। असांजो क्लास टीचर हेॾो ई असांजो क्लास हुयो, काफ़ी कुझु करे रहिया आहिनि एजुकेशन जे लाइ। ऐं उन्हनि में मां ॾिसां थो, मुंहिंजो बि हिकिड़ो तजुर्बो रहियो आहे त हिते बि काफ़ी हेड मास्टर आया, ऐं अॼु जेको आहे असां जीअं असांजो जेको आहे सोशल मीडिया सां तालुक़ु आहे त काफ़ी असां उन में फेसबुक ते काफ़ी ख़बरूं ॿुधूं था त उन हवाले सां साईं सफ़दर अमीर पहोड़ साहब हिकिड़ो नओं ट्रेंड विधो आहे। छो त असांजे दौर में बि हिते हेड मास्टर रहिया, काफ़ी उन्हनि जूं शयूं आहिनि, पर ज़रूरी न आहे त असां काफ़ी नेगेटिव शयूं ॿुधाए करे अॼु जे मुस्तक़बिल खे असां मायूस कयूं। उन करे असांजो आइडियल हुजणु घुरिजे, उन्हनि माण्हुनि खे कोई यादि बि न कंदो आहे। मां उन्हनि जा नाला नथो खणां, पर असां अॼु उन्हनि माण्हुनि खे यादि था कयूं जेके कुझु करे आहिनि। साईं अर्ज़ मोहम्मद शेख, जंहिंखे शिकारपुर जो सर सैयद चयो वेंदो हो, ऐं जंहिं कॉलेज में मां उस्ताद आहियां उनजो 1965 में उन जेको बुनियादु विधो, त उन्हनि जो हिकिड़ो नालो थो रहे। ऐं हिन स्कूल खे हिन मक़ाम ते पहुचाइण जे लाइ जीअं साईं पंहिंजो साईं सफ़दर अमीर पहोड़ साहब तव्हांजो उहो कमु करे रहियो आहे, त उनजो सुभाणे तव्हां जॾहिं नालो हेड मास्टर त काफ़ी थी विया हूंदा, असांजे दौर में बि आहिनि, पर जॾहिं नालो खणंदो त चवंदो त साईं हिते ही उस्ताद हुयो जेको हिन स्कूल खे बाक़ाइदा टाइम जे हवाले सां, एजुकेशन जे हवाले सां कुझु करे रहियो। उन हवाले सां साईं सैयद आरिफ हुसैन शाह साहब वेठो आहे। ॿियो हिकिड़ो असांजी बैच जो ही जेको आहे साईं सैयद नसीम बुखारी वेठो आहे। असां गॾु लिखणु शुरू कयोसीं 95 में, असां इहे नंढियूं नंढियूं शयूं लिखियूंसीं मुख़्तलिफ़ ते। ऐं हाणे पंहिंजी शयूं त ॿुधाइण हिते इहो को माना अहिड़ो को किरदारु न आहे, पर असां उन्हनि माण्हुनि खे यादि था कयूं। उन करे अवां बि जीअं साम्हूं वेठा हो, मुंहिंजा मोहतरम सभु दोस्त वेठा आहिनि, मामूली को कमु था कयो, उहो बि कंहिंखे मोटिवेट था कयो, कंहिंजे लाइ जेको आहे कंहिंजी फीस था भरियो, कंहिंजो जेको आहे रस्ते मां को पथर था हटायो, या ॿियो एजुकेशन मां ॿियनि खे जेको आहे मोटिवेशन था ॾियो, इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। त उन हवाले सां असां पंहिंजो जेको आहे उन किरदार जे लाइ कोशिशि कयूं। ज़रूरी न आहे त को वॾो कमु अञा कयूं, उन करे नंढिड़ो बि कमु कयो, पर पॉज़िटिव। ऐं साईं जी इहा ॻाल्हि मां वाकई माना उन्हनि चंद माण्हुनि मां हुआ जे साहब जो अंदाज़े बयान ॾिसी साईं उर्दू जो दुनिया में सुखनवर बहुत अच्छे कहते हैं कि गालिब का है अंदाज़े बयां हो। तो साईं जो अंदाज़े बयां ॾाढो पोलाइट नमूने जेको साईं हिते लिखियल आहे, प्रोफेसर निसार अहमद सिद्दीकी साहब, डोंट कंप्लेन ऑफ डार्कनेस,
light a candle. इहो वॾो प्रॉब्लम आहे असांजे मुआशरे में, because we have the grappling faces, complaining faces, what the people they are doing, what the people they don't do, but what we are going to do. जिते भी प्रॉब्लम थिए थो असां चऊं था इहो असांजो कमु ई न आहे, मुआशरे में मैसी इन्वायरमेंट आहे असांजो कमु ई न आहे, कोई कंहिंसां विढ़े थो असांजो कमु ई न आहे. इट इज़ नन ऑफ आवर बिज़नेस, बट आई वुड से इट इज़ अवर 100% बिज़नेस. जॾहिं मुआशरो तबाह थिए थो त पढ़ियल लिखियल माण्हू किथे आहिनि, मुआशरे में बुराई आहे त पढ़ियल लिखियल माण्हू किथे आहिनि. त इन जे करे हर माण्हू पंहिंजे हिसे जो कमु करे. मुआशरो अॼु बि मेक एंड ब्रेक वारे प्रोसेस मां गुज़रे थो, कल्ह बि हुयो. जेकर असां कंपेरिज़न कयूं था त अरब जेको आहे मुल्कनि में मुआशरो छा हुयो, औरतुनि खे ज़िंदा दफ़न करे छॾींदा. हाणे त ईअं न आहे न, बहितर आहे न कुझु मुआशरो, औरतूं एजुकेशन. त कंपेरेटिवली विलियम शेक्सपियर पंहिंजे दौर में चयो आहे सदियूं अॻु, हाणे न सदियूं अॻु चयो अथई विलियम शेक्सपियर जेको ग्रेट पोइट और ड्रामाटिस्ट आहे, त hell is empty and all devils are here. hell is empty and all devils are here. माना ही जेको दोज़ख ख़ाली आहे, सभु शैतान हिते आहिनि. सदियूं अॻु चयो अथई. इन जो मक़सदु इहो आहे त मुआशरो उन वक़्तु ईअं हूंदो न. इन जे करे just we are going to look at the positive thing. We have to promote the positive ideas. We have an interaction with the positive people. We have to read the positive books and we have to do the positive activities. जे बारे में, फैज़ अहमद फैज़ जे बारे में, परवीन शाकिर जे बारे में, अलामा इक़बाल जे बारे में, त माना सम्झो था त माहौल में सहर कीअं थी वेंदो. त असां हिनखे अर्ज़ु कंदासीं फॉर्मली. त साईं खे मां आरिफ हुसैन शाह साहब खे मां अर्ज़ु कंदुमि त साईं अज़म शेख साहब जे बारे में कुझु ॼाणो था त महिरबानी करे असांखे ॿुधायो. महिरबानी सर प्लीज़. औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. इकबाल का एक शेर याद आ रहा है, नहीं मायूस इकबाल अपनी किश्ते वीरां से, दरा नम हुई मिट्टी बड़ी जरखेज़ साथ. बिरादरम मोहतरम, बहुत इखलास के साथ सफदर अमीर पौर साहब, हमारे अनवर साहब, सब सारे दोस्त साथी, बहुत सारी बातें हुई. बड़ा दिल जो जिस तरह साईं सफदर साहब का कुर्ता है, वाकई कुर्ता है, हसास आदमी साईं जैसा तो और कुर्ता है, लेकिन जिंदगी मुख्तसर है. सफदर साहब बड़ा टाइम थोड़ा है हमारे पास आपका इस काम करने का. काम ये है कि हम अपने हिस्से का काम करते चले. हमें बच्चे मिले हैं अल्हम्दुलिल्लाह, आपके पास पूरा स्कूल भरा हुआ है. मेरे पास शाह लतीफ आर्ट्स और कॉमर्स कॉलेज में अटेंडेंस थोड़ी कम है, साइड में चला गया. किसी दौर में कॉलेज यहाँ पे होता था तो भरा हुआ होता था, उसका रास्ते का मसला है. तो किस्सा कोता यह है कि हम बहसत उस्ताद बच्चों के अंदर तालीम के साथ, अनवर साहब एक लफ्ज और आता था, तालीम और तरबियत. तालीम कभी अकेला नहीं बोला, तालीम चाहिए, तालीम दीजिए, तालीम और तरबियत. ये मकतब की करामत थी कि फैजान नजर था, सिखाए किसने इस्माइल को आदाब फजल. यानी असल जो है वो तालीम के साथ तरबियत है. ना तालीम जहर है, इंसान को फिर इब्लीस बना देती है. इल्म जो है खाली वो करता है. तो अल्हम्दुलिल्लाह आपको वो असातिज़ा मिले, मुझे मेरे असातिज़ा मुझे मिले. आज बैठे हुए हैं, अदील बैठे हैं. साईं अगर मैं इसरार अलवी साहब का एक और जिक्र करूं, इस शहर की बहुत खूबसूरत शख्सियत, साईं तजमल हुसैन शाह साहब का जिक्र आया, आजम साहब का, और सब बैठे हैं. हम इस फोरम पे एक तो इन लोगों की यादें मनाएं, और जो हयात हैं, साईं वजीर साहब का नाम लिया, मेरे पड़ोसी हैं. आज भी दिल चाहता है साईं नजर आते हैं तो नंगे पैर दौड़, चप्पल पहनने में देर लगती है तो नंगे पैर जाके साईं का अदब कर लें. तो अभी मौजूद हैं, इनके साथ हम शाम मनाएं, इनके साथ इनके शेयर हम करें. नसीम बुखारी अल्लाह ताला ने खूब हिम्मत अता फरमाए, हम सब इनके साथ. बहसियत तालिब इल्म जेका तव्हां मुंहिंजे साम्हूं वेठा आहियो, तव्हांखे हिकु या ॿ नसीहतूं इहा आहिनि. बाअदब बा नसीब. पंहिंजी जिथे तव्हांजी टेबल हुजे, जिथे तव्हांजी अलमारी हुजे, लिखी छॾियो इहो, जंहिं अदब कयो उहो कमाल ते पुॼी वियो. बाअदब बा नसीब. पीउ ऐं माउ जी दुआनि खां सवाइ को चाड़ो कोन्हे. उस्ताद नज़र अचे अदब सां, बसि अदब दिलि में बि हूंदो आहे, आंख में हूंदो, तो तव्हांजी बाडी बि. ऐं तव्हां इंशाअल्लाह MBA में मेडिकल में घटि खुटल बि हूंदव न त अहिड़ा MBA बि ॾिठासीं, अहिड़ा MBBS बि ॾिठासीं जे ख़ुदकुशियूं कयूं.
कॾहिं बि इनखे न विसारजो। सलाम जी आदत विझो। अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हां हिते वेठा आहियो, मूंखे त साईं बाक़ाइदा इहे ऐलान जॾहिं कयो त जेका शागिर्द ख़्वाहिशमंद वेहनि, मूंखे लॻे थो तव्हांखे अलाह ताला को चूंडियो आहे। अॼु त हे वॾनि जी महफ़िल में तव्हां वेठा आहियो, इंशाअल्लाह इहे 20 सालनि खां पोइ जॾहिं तव्हां हिते ईंदव ऐं ॻाल्हाईंदव त इहा महफ़िल तव्हांखे यादि ईंदी। ये बुज़ुर्ग बहरहाल इन कीमती वक्त में उस्तादों से शिकवा तो इकबाल ने भी किया, शिकायत मुझे यारब खुदावंदाने मकतब से है। ये सफदर साहब का जो दुख था उस्तादों के लिए, शिकायत मुझे यारब खुदावंदाने मकतब, सबक शाहीन बच्चों को दे रहे हैं खाकबाजी का। बाज उस्ताद पैसों कमाने मकसद ना है तालीम जो, पैसों तो मुफ्त में मिलंदो, ग्रेवी में मिलंदो। विजन ठाहियो, मूंखे सर्व करिणो आहे, मां तालीम हासिल कंदुमि, MBA कंदुमि, डॉक्टर थींदुमि, सर्व कंदुमि, मां कुझु न कुझु कंदुमि, मां ईअं न वेंदुमि जहान्नुम। ऐं पंहिंजी दुआउनि में रमज़ान शरीफ़ अचे थो, 15 शाबान जी राति अचे थी, घुरिजो पंहिंजे लाइ, अल्लाह इंशाअल्लाह तव्हां को रब कमु वठंदो। ऐं पंहिंजे इन उस्तादनि लाइ, पंहिंजे साईं सफदर साहिब जे लाइ अल्लाह ताला अहिड़ा सरप्रस्त मिलनि। ॿी हिकिड़ी तजवीज़ मुख़्तसर सां मुंहिंजे ज़हन में अचे थी, बज़्म तलबा ठाही, ॿारनि में राइटिंग एक्टिविटी थियनि, स्किल पैदा थिए त स्पीकिंग पंहिंजो मुक़ाबला थियनि, रिवायती तौर डेज़ न मिलनि, हर महीने ॿार अचनि, टॉपिक हुजे ॿार ॻाल्हाइनि, पाण हुनखे कंडक्ट कनि, साईं अनवर साहिब आहे को अची हुनखे कंडक्ट करे। मां हाज़िर आहियां हिन कमनि में, बज़्म तलबा जे हवाले सां ॿार जा आर्टिकल लिखनि, ॿार तक़रीर कनि, मां हिन लाइ पंहिंजी ख़िदमत तव्हांखे ॾियां थो। मां बि इंशाअल्लाह तव्हां सां गॾु आहियां। ऐं शाह लतीफ़ जा उहा ॿार जेका मैट्रिक जा इम्तिहान ॾींदा हिन साल, हाणे तव्हां इम्तिहान ॾींदो, रिज़ल्ट ईंदो, तव्हां मूं का बि शागिर्द जो कॉमर्स में डॉक्टरिन में वेंदो त CNS वेंदो, पर कॉमर्स में अगरि तव्हां जेको विजन हुजे, साईं सफदर साहब मोकिलंदा, 10 शागिर्द जी स्कॉलरशिप मुंहिंजे ज़िम्मे अथव। इंशाअल्लाह तव्हांजी तालीम फ्री थींदी इंशाअल्लाह। वमा अलैना इल्लल बलाग। मौत बि मारे न सघंदो आहे उहो इन जे करे त इन्हनि जूं काविशूं तमामु घणियूं रहियूं आहिनि। जीअं अॼुकल्ह असां थोरी ॻाल्हि ते माण्हुनि जे अॻियां हथ टंगियूं था पिया, ही इंतिहाई ख़ुददार माण्हू हुयो। असां वटि हिते हिकिड़ो पटियालो रहियो अब्दुल्ला कुरैशी, जंहिं साईं जूं खोड़ सारोणियूं असां सां सलींदो हुयो। साईं नज़ीर अहमद हकरो साहिबु, साईं बशीर अहमद हकरो साहिबु ऐं साईं असांजो मौला बख्श महर साहिबु, इहे कॾहिं कॾहिं असांजा साईं जी गुफ़्तगू कंदा त साईं पंहिंजे कंहिं मिट माइट कंहिं मिसाल ॻाल्हि मां नालो खणी ॿुधायां त साईं नेकमत शेख साहिब जिन साईं खे शर्ट में हिकिड़ी तोहफ़े में ॾिनी, त उहा उन तोहफ़े में वारी शर्ट बि मोटाई। उहा इन जे करे मोटाई त मतां कंहिंखे इहो ज़हन में पैदा थिए त मां पंहिंजे कंहिंखां घुरां थो पियो, या माचिस जी तीली कंहिंखां उधारी जे करे वरिते त उहा बि माण्हुनि खे मोटाए ॾींदो। माना साईं जे अंदरि तबियत में ख़ुददारी हुई ऐं अहिड़ा तइलीमी इदारा ॾेई वियो ऐं उन खां बाद में साईं जे अंदरि मिलनसारी हुई। असां तव्हांखे बि घुरिजे त जॾहिं असां सुठा उस्ताद थींदासीं, ॿारनि जे मथां शागिर्दनि जे मथां ख़िदमतूं असां पंहिंजो सर अंजाम ॾींदासीं त यकीनन असांजा ॿार जेके आहिनि उहे सुभाणे जा सर सैयद बि थींदा, सुभाणे जा साईं अर्ज़ मोहम्मद बि थींदा ऐं उहो लतीफ़ जी नगरीअ जे अंदरि हमेशह उहो पिरत जेकी आहे पंहिंजो प्यार जेको आहे विखेरींदा रहंदा। न त जेको ही जहान जेको आहे हू नफ़रतुनि जे शिकार थियल आहे ऐं मोहबतुनि जूं आदतूं तॾहिं ई पवंदियूं जॾहिं सुठी सोच सां असां अॻिते वधंदासीं। थैंक यू।